रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 जून 2022 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। समुंड सिंध जी ज़मीन गड़काइण लॻो, ख़तरे जी ॼाण हूंदे बि हुक्मरान तमाशाई बणियल। घारो मां खंभे गुम कयल एसटीपी जा कारकुन बाज़ियाब न थिया, अॼु एहतिजाजी धरणे जो ऐलान। टंडो आदम मां नारी अगवा कार्रवाई बाद बाज़ियाब कराई वई। कश्मीर मां गुम थियल निगर जो पतो न पियो, वारसनि जो बाज़ियाबी लाइ एहतिजाजी धरणो। मेहड़ में बदअमनी ख़िलाफ़ रवासियुनि जो एहतिजाज। हैदराबाद में पाणी बंदिश ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। टंडे मोहम्मद ख़ान में सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंधी एसोसिएशन UAE पारां वाजिद हैदरी जी अमेरिका में जनरल फिजिशियन तौरु मुक़ररी ते खेसि आजियाणो ॾिनो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। समंड मुसलसल सिंध जी सरज़मीन गड़काए रहियो आहे। उन बावजूदि इंतिज़ामिया तोड़े हुक्मरान तमाशाई बणियल आहिनि। काल्ह पंहिंजे जारी कयल बयान में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी एतिराफ़ कयो त समुंड ज़मीन गड़काए रहियो आहे। समुंड जे पाइण जी मौजूदा शरह बरक़रार रही त समुंड ठठो शहर ताईं पहुची वञण जो ख़दशो आहे। समुंड जे आलमी ॾींहं ते हुन पंहिंजे बयान में चयो त समुंड में वॾी मच्छी जे अघ में 90% घटिताई थी आहे। हुन इहो बि चयो त जेकॾहिं समुंड उन रफ़्तार सां अॻिते वधंदो रहियो त 2035 ताईं साहिली तइलको शाह बंदर समुंड जे हवाले थियण जो ख़दशो आहे। समुंड जे पाइण वारी मौजूदा शरह बरक़रार रही त 2050 ताईं समुंड ठठो शहर ताईं पहुची वेंदो। अहिड़नि एतिराफ़नि बावजूदि अञा ताईं हुकूमत के बि उपाउ न वरिता आहिनि, न वरी के क़दम खणण जो सोचियो आहे। तोड़ जो बिलावल भुट्टो ज़रदारी इहो एतिराफ़ करे थो त समुंड ज़मीन खे पाए रहियो आहे, पर हूअ पंहिंजी पार्टी जी हुकूमत सिंध हुकूमत खे क़दम खणण जी हिदायत नथो करे। इन खां वरी लापरवाही या बेहसी भला ॿी कहिड़ी हूंदी? घारो मां खंभे गुम कयल STP ठठे जा अॻवान उमर नाहियो ऐं फाज़िल कलमती अञा ताईं बाज़ियाब थी नाहिनि सघिया। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध जे अंदरि हिकु मुनज़म साज़िश तहत धारी आबादकारी खे हथी ॾिनी पई वञे ऐं सिंध जे ज़मीननि ते वालार कई पई वञे। सिंध जे साहिली पट्टी ऐं कोहिस्तान जे ज़मीननि ते ग़ैर मक़ामी माण्हुनि खे कूड़ा काग़ज़ ठाराए मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। उन ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे मुनज़म थी जदोजहद करणी पवंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन वीडियो लिंक जे ज़रिए सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले ठठे जे इजलास खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले ठठे जे अॻवान उमर नाहियो ऐं फाज़िल कलमती खे खंभे गुम करण जे पुठियां उहे साॻिया हथ मुलविस आहिनि जेके सिंध जी ज़मीननि ते वालार करे रहिया आहिनि। उमर नाहियो ऐं फाज़िल कलमती जो ॾोह इहो आहे जो उन्हनि न सिर्फ़ मक़ामी माण्हुनि जा साथारी बणिजी कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो, पर हुननि क़ानूनी वेढ़ कई जंहिंजे नतीजे में हुननि खे खंभे गुम करायो वियो आहे। अॼु उन्हनि खे 5 ॾींहं थियनि पिया, पर अञा ताईं संदन को बि पतो पइजी नाहे सघियो त उहे किथे ऐं कहिड़े हाल में आहिनि। कामयाब बणायो। ॿिए पासे सिंध तरक़ी पार्टी पारां STP ज़िले सदर सैद जलाल शाह, नाथो बिरोही, जमील समो ऐं ॿिया ठटे घारो साकरो धाबेजी जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में वञी अवाम खे धरणे में शिरकत जी अपील कई। अवामी तहरीक जे क़ाइद रसूल बशीर पलीजे जी जुंगशाही में 4हीं वरसी जी शानदार तक़रीब ते अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक जे कारकुननि ऐं सिंधी अवाम खे मुबारकूं ॾींदे
अवामी तहरीक के मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बशीर खासकेली, मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो, मरकज़ी नायब सदर हुरुन निसा पलीजो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार ऐं ॿियनि जलसे आम में सॼे मुल्क मां शिरकत कंदड़ सियासी समाजी अॻुवाणनि, सहाफ़िन, अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, सहाफ़िन, वकीलनि, उस्तादनि, शागिर्दनि, हारियुनि ऐं मज़दूर अॻुवाण जा थोरा मञा आहिनि। अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली, क़ौमनि जे हक़ हुक्मरानी, वसीलनि जी मालिकी, आलमी साम्राज ऐं उन जे मक़ामी एजेंटनि जे पंजोड़ मां आज़ादी हासिल करण लाइ गॾियल ॿधी घण तरफ़ी जदोजहद जी ज़रूरत आहे। जलसे आम में शामिल थी जंहिं सियासी क़यादत गॾियल हिकमत अमली जो सॾु ॾिनो आहे, उन ते वधीक मुल्क दोस्त, क़ौम दोस्त सियासी धुरियुनि खे एतमाद में वरितो वेंदो। अवामी तहरीक जे अॻुवाणनि चयो आहे त सिंध में पाणी जी शदीद खोट पैदा करे सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻायो वियो आहे। ॿिए पासे वरसी खां पोइ वापसी ते अवामी तहरीक ज़िले टंडो अलहयार जी बस खे मुला कातियार जी पुलिस चौकी वेझो रोके फुरलुट करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई। सिंधी एसोसिएशन ऑफ UAE पारां SAUAE जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर वाजिद हैदरी जी अमेरिका में बतौर जनरल फिजिशियन मुक़ररी ते सम्मान में फेयरवेल डिनर अल जन्नत डूक्रोज़ अलसैफ दुबई में रखी वई, जंहिंमें सूफ़ियुनि जे सरताज जो खेड़े सो खाए जे नारे जे बानी सूफ़ी शाह इनायत शहीद झोक शरीफ़ दरगाह जे गादी नशीन सूफ़ी अताउल्ला सतारी, वाजिद हैदरी जे वालिद क़ौम परस्त अॻुवाण आबिद हैदरी, PIA जे कंट्री मैनेजर मज़हर अब्बासी, माजिद हैदरी, सिंध दोस्त सथ जे सरवान डॉक्टर सलीम शेख, नूर मगसी, अलह नवाज़ मेमण, इंजीनियर शाहिद सुमरो, जवाद सिद्दीकी, नादर सोलंगी, मेहराब सुमरो, शिराज जमाली, दानिश हैदरी, हसन नुहाणी, रमेश कुमार, समाजी किरदारनि शबीर सधायो, रफ़ीक खेड़ो, साकिब शेख, MB सिंधी, नवीद लांडर, आमिर चांडियो, सारंग सिंधी, असगर खटियाण, शमीर गाडही, इसाक सुमरो, मोहम्मद अली लाड़क ऐं ॿियनि दोस्तनि फैमिली समेत शिरकत कई। प्रोग्राम में ॻाल्हाईंदे सूफ़ी अताउल्ला सतारी चयो त सिंधी नौजवाननि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआगो आहियां ऐं संदन महिनत ऐं जज़्बो ॾिसी ख़ुशी थिए थी। उमेद त डॉक्टर वाजिद अञा वधीक क़ौमी जज़्बे सां पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कंदो। वाजिद हैदरी जे वालिद साहिब आबिद हैदरी चयो त हर वालदेन जी ख़्वाहिश हूंदी आहे त संसो औलाद आला तइलीम लाइ विलायत वञे। अॼु असांजो ख़्वाबु साभियां माणे चुको आहे जो वाजिद बहितर मुस्तक़बिल लाइ अमेरिका रसी रहियो आहे ऐं इनशाला हू हुते रही बि समाजी ऐं सक़ाफ़ती मुहाज़न ते पाण पतोड़ींदो ऐं अॼु असांजो फ़ख़्रु सां ॻाट ऊचो आहे। PIA जे कंट्री मैनेजर मज़हर अब्बासी सारूणियूं सारे जज़्बाती थी वियो ऐं हुन ॿुधायो त अॼु मां जहिड़ो आहियां सो डॉक्टर वाजिद करे, छो त हुन मसियाई कंदे मूंखे बर वक़्तु इस्पताल पहुचायो ऐं मुंहिंजी दिलि जो ऑपरेशन करायो। डॉक्टर सलीम शेख चयो त असांखे वाजिद सां गॾु संसु वालदेन ते बि फ़ख़्रु आहे जंहिं औलाद जी बहितरीन तरबियत कई ऐं अॼु हूअ हर समाजी तोड़े सक़ाफ़ती सरगर्मी में अॻभरा आहिनि। माजिद हैदरी चयो त वाजिद हिकु बाकमाल नौजवान आहे जंहिंसां सिंध जूं उमेदूं सलाहियल आहिनि, छो त आइडियल नौजवान पाण सां गॾु बाक़ी नौजवाननि लाइ बि फलाह ऐं ख़ुशहाली जूं राहूं इस्तवार कंदा आहिनि। हुन जे कयल ख़िदमतनि ते खेसि ख़िराज पेश कजे थो। मुस्लिम बुर्दीअ वर्चुअली तक़रीब जो हिसो रहियो ऐं चयो त डॉक्टर वाजिद जी कामयाबी खे सिंध जी कामयाबी सम्झूं था ऐं नेक ख़्वाहिशनि जो इज़हार पिणु कयाई। डॉक्टर वाजिद हैदरी पारां तमामु साथियुनि जो शुक्रियो अदा कयो वियो ऐं वचन कयो वियो त हूअ हिननि मोहबतनि जो कर्ज़ समाजी ख़िदमतूं अदा कंदो। आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया विया ऐं डॉक्टर वाजिद हैदरी खे SAUAE पारां मञता एवार्ड ॾिनो वियो। प्रोग्राम जी कार्रवाई नादर सोलंगी हलाई, जॾहिं त आख़िर में महफ़िल मौसीक़ी मुनक़िद कई वई, जंहिंमें नौजवान रागी मोहम्मद नवाज़ ऐं तबला नवाज़, उस्ताद वारिस, शेख अयाज़, उस्ताद बुखारी
ऐं मास्टर चंदुर जा गीत ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। क़ौमी राग खां पोइ डिनर पिणु करायो वियो। असां रोई रोई खिलायो थे जिन खे, अकेला जे थींदा त रोंदा त हूंदा खां वींदे, मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे, ज़ोर केॾो हवा लॻायो आहे ताईं जहिड़ा अमल गीत ॾींदड़ ख़ूबसूरत शाइर इमदाद हुसैनी बीमारीअ सबब इलाज हेठि आहे। जिते संसि इलाज हलंदड़ आहे उते सॼी सिंध दुआगो आहे त रब पाक खेसि सिहत अता फ़रमाए। ॿिए तरफ़ सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़मा आतिफ़, गुलबदन जावेद मिर्ज़ा ऐं ॿियनि चयो आहे त नामियारे शाइर इमदाद हुसैनी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। टंडे आदम भरिसां ॻोठ बहादुर बुरड़ो में ॿिनि जवाबदारनि नारी नसीबू धीअ मोहम्मद मुराद बुरड़ो खे मुबैना तौरु अगवा कयो। पुलिस ॻोठ वज़ीर बुरड़ो में कार्रवाई करे नारी खे बाज़ियाब कराए वरितो, जंहिं दौरान जवाबदार फ़रार थी विया। हैदराबाद में घर जी मिल्कियत तां ॿिनि भाइरनि में झेड़ो थी पियो। चाचे जी फायरिंग में नौजवान भाइटियो क़तल थी वियो। पिञारे थाणे जी हद पिरीटाबाद वारे इलाइक़े में ॿिनि भाइरनि उमर ऐं उस्मान विच में झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग में जवाबदार जो भाउ उमर ऐं भाइटियो हमाद गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। जंहिंमें 25 वरहनि जे नौजवान हमाद मुग़ल हैदराबाद जी अस्पताल में ज़ख़्मनि जा ताब न सहंदे दम धणी हवाले कयो। कश्मीर जे मल्क महले मां 3 ॾींहं अॻु गुम थियल शिराज़ अली मल्क खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। शहर जे सियासी समाजी साफ़ती तनज़ीमनि जे अॻुवाणनि अहसान इलाही जामड़ो, नज़ीर मज़ारी, दिलशाद सुमरो, राणा गफ़ार, एजाज़ अहमद चना, ज़ुबैर कलवड़, दानिश मलक ऐं ॿियनि शहर जे मुख्य चौक ते धरणो हणी सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान तरफ़ वेंदड़ रोड मुकमिल बंदि करे छॾियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त SSP कश्मीर सोशल मीडिया किंग बणिजी वियो आहे, संसद कारकर्दगी ज़ीरो आहे। शहर ॾोहारियुनि हवाले थियल आहे। हुननि मुतालबो कयो त मासूम शिराज़ मलक जी बाज़ियाबी लाइ फौरी तौर क़दम खयां वञनि। मेहड़ में बदअमनी ऐं वापारी अब्दुल ख़ालिक ऐं संस पुट खे फुर दौरान मज़ाहिमत ते गोलियूं हणी ज़ख़्मी करण वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻुवाणनि कारकुननि सनाउल्लाह चांडियो, अब्दुल हमीद चांडियो, सिकंदर सोढर, हाफ़िज़ मंज़ूर चांडियो, अब्दुल मजीद, अली गुल, परवेज़ चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई 7 कलाकनि ताईं रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि कराची ऐं लाड़काणे ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मेहड़ में बदअमनी वधी वई आहे। सरेआम वापारी खे गोलियूं हणी हथियारबंद आसानी सां फ़रार थी वञनि था, पर पुलिस का बि कार्रवाई नथी करे, जंहिं सबबि शहरी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। SSP दादू धरणे जो नोटिस वठी कमेटी क़ाइमु करे छॾी। हैदराबाद में बिजली ऐं पाणी जी बंदिश ख़िलाफ़ शहरी ऐं रोडनि ते निकिरी आया। औरतनि, मर्दनि ऐं ॿारनि जीजल माउ इस्पताल भरिसां वाधूवाह रोड ते रुकावटूं विझी टायर साड़े पाणी जी बंदिश ख़िलाफ़ धरणो हंयो। उन मौक़े ते हुननि मुतालबो कंदे चयो त पाणी ॾेई इंसाफ़ कयो वञे। साॻिए वक़्तु बिराज कॉलोनी जे रहवासियुनि संदन इलाइक़े में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ बिराज कॉलोनी ॿाहिरां एहतिजाजी धरणो हंयो, जंहिं सबबि गाॾियुनि जी पेह लॻल रही। हेस्को तरफ़ां अदायगी न थियण जो जवाज़ ॼाणाए बिजली कटियल हुजण सबबि एहतिजाज कयो वियो। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ज़िले टंडो मोहम्मद ख़ान पारां मर्कज़ जे सॾ ते हथनि में अलामती हथकड़ियूं ॿधी प्रेस क्लब टंडो मोहम्मद ख़ान साम्हूं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जसकम ज़िले सदर ज़हूर हालेपुटो, ज़ुहैब जमाली, जावेद हालेपुटो ऐं ॿियनि चयो त पुरमन एहतिजाज करण ते पुरमन क़ौमी कारकुन ते दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल कया विया। क़ौमी कारकुन जा हौसला वधीक बुलंद थिया आहिनि। मौजूदा हुकूमत जो अहिड़ो अमल क़ौमी कारकुननि खे पंहिंजे मक़सद तां कॾहिं बि हटाए नथो सघे। गॾियल क़ौमनि में इंसानी हक़नि जी काउंसिल जी आला सतह जी जांच कंदड़ पंहिंजी रिपोर्ट में इंकशाफ़ कयो आहे त फ़लस्तीन जे मसइलनि जी पाड़
ॾहाकनि खां जारी इसराइल जो ज़बरदस्ती कब्ज़ो ऐं शहरियुनि ते वहिशाणो तशदुद आहे। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त अमन जे लाइ फ़लस्तीनी ज़मीन तां इसराइली कब्ज़ो ख़तमु करणु ज़रूरी आहे। जांच टीम जे सरबराह नावे ॿुधायो त रिपोर्ट में माज़ी जी जांच जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। इसराइल तरफ़ां आलमी कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ियुनि जो एहतसाब थियणु घुरिजे हा, पर माज़ी में बि असांजे सिफ़ारिशुनि ते अमल न कयो वियो। हुन चयो त माज़ी जे सिफ़ारिशुनि ते अमल न करण सां साबित थी वियो त इसराइल पंहिंजो कब्ज़ो ख़तमु करण जो इरादो नथो रखे ऐं हिन भेरे बि इसराइल इंसानी हक़नि वारी कमीशन जी जांच में ताउन नाहे कयो। रिपोर्ट मूजिबि इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ फ़लस्तीनियुनि में शदीद कावड़ आहे ऐं केतिरनि ई शहरनि में मुसलसल मुज़ाहिरा कया पिया वञनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾह पेर तेॾह ख़ैर।